Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. पीपल्स पार्टी तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में अॼु हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च कयो पियो वञे। लॉन्ग मार्च कराची में मज़ार क़ाइद खां निकिरंदो। मार्च में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां कारकुननि ऐं अॻवाननि जी मज़ार क़ाइद आमद जारी। अॼु पहिरें ॾींहुं लॉन्ग मार्च मलीर ठठो ऐं सिजावल खां थींदो बदीन पहुचंदो। मार्च जे रूट्स ते आजियाणी जूं कैंप्स क़ाइमु। मार्च 2000 किलोमीटर जो सफ़र करे इस्लामाबाद पहुचंदो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड मुल्क जे दिफ़ा लाइ हथियारबंद फ़ौजुनि जी पेशेवरानी महारत ऐं अज़्म जो सबूत। ऑपरेशन के 3 साल पूरा थियण ते DGISPR जो चवणु आहे त 3 साल अॻु अॼोके ॾींहं ते हथियारबंद फ़ौज भारतीय अगराई जो भरपूर जवाबु ॾिनो। पाक एयरफोर्स भारत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾींदे संदनि 2 जंगी जहाज़ तबाह कया हुआ। पाकिस्तान नेवी समुंड में भारतीय आबदोज़ खे ॻोल्हे वरितो हो। साॻे ई ॾींहुं LOC ते दुश्मन खे भरपूर जवाबु ॾिनो वियो। रुगो हथियार ऐं अंग न पर क़ौम जो अज़्म ऐं फ़ौज जी ऑपरेशनल तयारी ॾुखियाईनि जो मुक़ाबिलो करण में कामयाबु कंदी आहे। ऐं पंजाब मां चर्स जी वॾी खेप कराची मुंतक़िल करण जी कोशिश नाकाम। मटियारी भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रक मां करोड़ें रुपयनि जी मालियत जो चर्स हथ अचण जी दावा। पुलिस मूसा खेल वासी ट्रक ड्राइवर ऐं कंडक्टर खे गिरफ़्तार करे वरितो। SSP मटियारी जो चवणु आहे त हथ आयल चर्स जी मालियत 1 करोड़ रुपयनि खां वधीक आहे। चर्स ट्रक जे गुजनि खाननि में लिकाए पंजाब खां कराची स्मगल कयो पियो वियो त ड्राइवर ऐं कंडक्टर ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। ॿिन्ही ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़माने थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ।